Hello, Assalamualaikum, dear students. Today we will discuss about the gene expression. As we know that gene expression is related to genetics. So we will discuss genetics in detail, especially the topic gene expression. मां ही टॉपिक जेको आहे सो सिंधी में ॿुधाइण थो चाहियां छाकाणि त काफ़ी मुंहिंजा स्टूडेंट्स सिंधी आहिनि ऐं उन्हनि खे सम्झण में मदद थींदी। जीअं तव्हां ही ॾिसी रहिया आहियो असां हिकु ही मॉडल ठाहियो आहे इंटरेक्टिव हिकिड़ी वीडियो आहे जंहिंमें ही जेका स्ट्रैंड्स तव्हां ॾिसी रहिया आहियो ही जेको एरो तव्हां ॾिसी रहिया आहियो ही DNA आहे। ही सॼी DNA जी स्ट्रक्चर आहे ऐं ही जेको हाईलाइटेड एरिया आहे इनखे इहो हिकु जीन आहे जंहिंखे असां नालो ॾिनो आहे जीन 1। जॾहिं असां हिन जीन 1 जी एक्सप्रेशन कराईंदासीं जीन एक्सप्रेशन छा खे चइबो आहे? जीन एक्सप्रेशन चइबो आहे जॾहिं DNA मां को प्रोटीन ठहण जी इंफॉर्मेशन या प्रोटीन ठहे त उनखे असां जीन एक्सप्रेशन चवंदा आहियूं। जीन एक्सप्रेशन जा ॿ मेन स्टेप्स आहिनि। पहिरियों DNA जी ट्रांसक्रिप्शन ऐं नंबर सेकेंड DNA जी ट्रांसलेशन। ट्रांसक्रिप्शन जो मक़सदु आहे DNA जी कॉपी थियणु, यानी DNA में जेका इंफॉर्मेशन आहे छाकाणि त DNA न्यूक्लियस जे अंदरि बंदि हूंदो आहे इन जे करे DNA हिकु वॾो मॉलिक्यूल आहे उहो न्यूक्लियस खां ॿाहिरि नथो निकिरी सघे छो त न्यूक्लियर जेके पोर्स हूंदा आहिनि न्यूक्लियर मेम्ब्रेन में उहे तमामु नंढा हूंदा आहिनि इन जे करे DNA ॿाहिरि निकिरी न सघंदो आहे। इन जे करे असांखे जीन जे DNA जेका असां एक्सप्रेशन पहिरियां ट्रांसक्रिप्शन थींदी आहे DNA जी, उहे कोड्स मैसेंजर RNA जी सूरत में ठहंदा आहिनि। उन खां बाद उहो मैसेंजर RNA वञी करे साइटोप्लाज़म में राइबोसोम्स जी मथां उनजी ट्रांसलेशन थींदी आहे, यानी जेके कोड्स ट्रांसक्राइब थींदा आहिनि जीन मां DNA मां उहे वरी साइटोप्लाज़म में राइबोसोम्स ते ट्रांसलेट थींदा इनटू प्रोटीन्स। प्रोटीन जी फॉर्मेशन खे असां चवंदा आहियूं ट्रांसलेशन। ऐं जॾहिं DNA मां मैसेंजर RNA जी कॉपी ठहंदी आहे त उनखे असां ट्रांसक्रिप्शन चवंदा आहियूं। हिन वीडियो में उहा असां ट्रांसक्रिप्शन ऐं ट्रांसलेशन ॿई अमल ॾिसंदासीं ऐं हिनखे इंटरेक्टिव वीडियो आहे ऐं इनशाला वधीक सम्झ में अची वेंदो। हिते असां जेको ॿ हिकिड़ा टेबल्स ठहियल आहिनि, हिकिड़ी ही प्रोटीन्स जेके असां ठाहींदासीं टिनि क़िस्मनि जा प्रोटीन आहिनि तव्हां ॾिसी सघो था। ऐं हीअ जेका टेबल आहे जेके असां चवंदा आहियूं बायोमॉलिक्यूल टूल बॉक्स, यानी हीअ असांखे शयूं ज़रूरत आहिनि। हिननि शयुनि जी असांखे ज़रूरत आहे त उहो DNA खे ट्रांसक्राइब कनि, पहिरियों अमल यानी ट्रांसक्रिप्शन थिए DNA जी कॉपी ठहे। त DNA जी कॉपी करण जे लाइ असांखे ज़रूरत पवंदी पॉज़िटिव ट्रांसक्रिप्शन फैक्टर जी। ही जॾहिं DNA जे उन जॻह ते उन जीन जे उन फस्ट जेका स्टार्टिंग पॉइंट ते लॻंदो त उनजी मज़ीद जेका आहे असां ट्रांसक्रिप्शन थींदी। ट्रांसक्रिप्शन करण जे लाइ असांखे हिकिड़ो एंजाइम खपंदो जंहिंखे असां चवंदा हुआसीं RNA पॉलीमरेज़, छाकाणि त असां DNA मां मैसेंजर RNA खे था ठाहियूं। RNA जी फॉर्मेशन जी थिए इन जे करे जेको एंजाइम खपंदो उनखे असां RNA पॉलीमरेज़ चवंदासीं। पॉलीमर मतिलबु RNA जा घणा यूनिट्स, पॉलीमर मतिलबु घणा यूनिट्स। ज़ाहिर मैसेंजर RNA सॼो ठहंदो त उन में न्यूक्लियोटाइड्स काफ़ी हूंदा ऐं DNA ताईं ठहंदो त उनजे करे असां उनखे पॉलीमर चई सघंदा आहियूं। उन एंजाइम जो नालो असां पॉलीमरेज़ चवंदासीं। तीअं असां वटि ब्लू रंग में पॉलीमरेज़ आहिनि ऐं हीअ जेको आहे असांजो साइटोप्लाज़म में राइबोसोम, हीअ असां राइबोसोम हिते असां खणी ईंदासीं जेको अॻिते हली ट्रांसक्रिप्शन खां बाद ट्रांसलेशन कंदो यानी प्रोटीन ठाहींदो। उन खां बाद में असां वटि हीअ मैसेंजर RNA डिस्ट्रॉयर आहे, यानी जॾहिं मैसेंजर RNA जो कमु ख़तमु थी वेंदो त हीअ उनखे डिस्ट्रॉय करे छॾींदा, हीअ उनखे खाई छॾींदा। उनखां अलावा हिकिड़ी ॿी शइ बि असां वटि मौजूदु आहे जंहिंखे असां चऊं था नेगेटिव ट्रांसक्रिप्शन फैक्टर, यानी जेकॾहिं हीअ फैक्टर हूंदो त भले RNA पॉलीमरेज़ हुजे, नेगेटिव फैक्टर जे DNA ते लॻण सां RNA पॉलीमरेज़ बि कमु न कंदो ऐं मैसेंजर RNA न ठहंदो। हाणे अचो त हिनखे असां प्रैक्टिकली तौर ते हिनखे आज़माए ॾिसूं। डियर स्टूडेंट्स, जीअं त असां डिस्कस करे चुकासीं, हाणे असां हिनखे प्रैक्टिकली अप्लाई कंदासीं। पहिरियां असांखे खपे पॉज़िटिव ट्रांसक्रिप्शन फैक्टर। असां हिनखे हीअं ड्रैग करे असां हिनखे पंहिंजे जेको DNA जी एरिया आहे हिते तव्हांखे इंडिकेट करे थो, असां ही उते लॻाईंदासीं जिथे जीन स्टार्ट थिए थो, जिथां जीन जी ट्रांसक्रिप्शन शुरू थींदी। हीअ हिते अटैच थी वियो। हाणे हीअ तयारु आहे। हिनखे हाणे ज़रूरत आहे हिकु RNA पॉलीमरेज़ जी। जॾहिं इहो एंजाइम RNA पॉलीमरेज़ हिते लॻंदो त हीअ हिन जेका ट्रांसक्रिप्शन आहे DNA जी
उहा शुरू थी वेंदी ऐं मैसेंजर आर एन ए ठहंदो ऐं ॾिसो हाणे कीअं था ठहे मैसेंजर ॾिसो ही तब्दील थी वियो ऐं हाणे ही ट्रांसक्रिप्शन जेको आर एन ए आहे आर एन ए पॉलीमरेज़ आहे उहो असांजी जीन 1 खां वठी उनजे एंड ताईं पहुतो ऐं रिज़ल्ट में ही जेको मैसेंजर आर एन ए तव्हां ॾिसी सघो था ही मैसेंजर आर एन ए जो धाॻो ठहियो हाणे थियो छा जो डी एन ए जी इंफॉर्मेशन जेके कोड्स आहिनि उहे मैसेंजर आर एन ए ते अची विया हाणे नेक्स्ट जेको स्टेप आहे मैसेंजर आर एन ए ठही वियो उन ते कोड आहिनि कंहिंजा डी एन ए जा हाणे इहे कोड डी कोड थींदा यानी उनखे असां दुबारा जेको आहे सो डी कोड कंदासीं थ्रू राइबोसोम्स असांजा साइटोप्लाज़म हूंदा आहिनि त अचो त हाणे राइबोसोम्स खणी करे डियर स्टूडेंट्स जीअं तव्हां हाणे ॾिसी रहिया आहियो त ही राइबोसोम आहे ऐं ही मैसेंजर आर एन ए जॾहिं ही राइबोसोम मैसेंजर आर एन ए जे या मैसेंजर आर एन ए राइबोसोम जे क़रीब ईंदो त ट्रांसलेशन थींदी यानी प्रोटीन ठहंदो ॾिसो तव्हांजी ट्रांसलेशन थी वई सॼो मैसेंजर आर एन ए ट्रांसलेट थी वियो जीअं मशीन में कपिड़ा सिबा आहिनि हाणे ही प्रोटीन ठही वियो हाणे इहो प्रोटीन असां हिते रखंदासीं प्रोटीन असां हितां खणी करे हिते रखंदासीं ॿ प्रोटीन थी विया असां अगरि नेक्स्ट टाइम वरी असांखे ठाहिणो आहे वरी असां अहिड़े तरीक़े सां ईअं प्रोटीन ठहंदा रहंदा हाणे ही प्रोटीन नंबर 3 ठही वियो अगरि दुबारा त पोइ वरी मैसेंजर आर एन ए सां इहो प्रोटीन ठाहींदो पोयां बैक साइड खां प्रोटीन ठहंदो वेंदो इन अमल खे असां चवंदा आहियूं ट्रांसलेशन यानी जेका डी एन ए जी ट्रांसक्राइब जेका इंफॉर्मेशन आहे कोड्स जी सूरत में उहा डी कोड थी थ्रू राइबोसोम्स हाणे हिन ते इहो असां जीन 1 जेको आहे सो उनजो असां फंक्शन कयोसीं हाणे असां वरी जीन 2 जी तरफ़ वञूं था ही जीन 2 आहे हाणे जीन 2 में असांखे ॿ पॉज़िटिव फैक्टर खपंदा त जीअं हिनजी मज़ीद जेका असां जीन 2 जी जेका प्रोटीन आहे उहा थी सघे पहिरियों असां पॉज़िटिव ट्रांसक्रिप्शन जेका आहे असां उहा अच्छा पहिरियां सभ खां पहिरियां असां पोएं लेसन में असां जीअं सम्झी आयासीं त नेगेटिव जेको ट्रांसक्रिप्शन फैक्टर आहे उनजे लॻण सां भले तव्हां आर एन ए पॉलीमरेज़ ॾींदव डी एन ए खे त उहो डी एन ए उनखे एक्सेप्ट न कंदो यानी उनजी ट्रांसक्रिप्शन न थींदी हाणे जेकॾहिं असां हिनखे वापसि पंहिंजी जॻह ते रखूं ऐं असां हिनखे पॉज़िटिव ट्रांसक्रिप्शन ॾींदासीं त हिन में असांखे ॿिनि जी ज़रूरत आहे त उनखां बाद ई जेको आहे सो ट्रांसक्रिप्शन थी सघंदी अदरवाइज़ इहा अॻिते ट्रांसक्रिप्शन न थींदी इन करे असांजा ट्रांसक्रिप्शन जॾहिं फैक्टर ॿई लॻाईंदासीं त उनखां बाद ई जेको आहे सो जीन 2 जी ट्रांसक्रिप्शन थी सघंदी हाणे ॾिसो त हाणे हीअ जेको आहे सो हिनजी हाणे ट्रांसक्रिप्शन शुरू थी वई या ॾिसो था तव्हां जेको आहे पोयां मैसेंजर आर एन ए ठहंदो थो वञे हाणे हीअ मैसेंजर आर एन ए वरी ईंदो साइटोप्लाज़म ऐं वरी साइटोप्लाज़म जॾहिं असां हुनखे उहा पहुचंदो राइबोसोम ते जेको ॿियो प्रोटीन ठहंदो जेके असां चवंदासीं ट्रांसलेशन थी वई त हाणे हीउ ॿियो प्रोटीन ठहे पियो ट्रांसलेशन मुकमल थी त असां हिन प्रोटीन खे असां हिन पंहिंजी जॻह ते रखंदासीं जेकर असांखे ॿियो प्रोटीन ठाहिणो आहे त वरी हिनजी असां ट्रांसलेशन कराईंदासीं त मैसेंजर आर एन ए मां प्रोटीन जे ठहण जे अमल खे चइबो आहे ट्रांसलेशन अगरि दुबारा असां करायूंसि वरी इहो प्रोटीन ठही सघे थो ठीकु आहे टियों मरतबा प्रोटीन ठहे पियो हिन अमल खे असां चवंदा आहियूं ट्रांसलेशन पहिरियों अमल जेको मैसेंजर आर एन ए ठहियो इहा थी वई ट्रांसक्रिप्शन यानी कॉपी ऑफ डी एन ए इंफॉर्मेशन कोड्स जी सूरत में मैसेंजर आर एन ए थिए थी ऐं वरी डी कोड केरु कंदो हुनखे राइबोसोम्स जेकॾहिं असां चवंदा राइबोसोम ख़तमु थिए त असां हिनखे अच्छा मैसेंजर आर एन ए ख़तमु थिए त असां हुनखे मैसेंजर आर एन ए डिस्ट्रॉयर ॾींदासीं त हीअ डिस्ट्रॉय थींदो ठीकु हीअ डिस्ट्रॉय थींदो हाणे नेक्स्ट असां टे प्रोटीन ते टे जीन ते हलंदासीं टे जीन जी असां ट्रांसक्रिप्शन कराए सघूं था हिते बि असांखे ॿ पॉज़िटिव फैक्टर्स खपंदा ऐं जेकॾहिं असां नेगेटिव ट्रांसक्रिप्शन फैक्टर हणंदासीं त पोइ उनजी जेका आहे असां ट्रांसक्रिप्शन न थी सघंदी भले असां उनखे आर एन ए ॾियूंसि एंजाइम ॾियूंसि अच्छा हाणे जॾहिं नेगेटिव ट्रांसक्रिप्शन फैक्टर हिते लॻंदो त जीन एक्सप्रेशन न कंदो
हाणे हिनखे असां वापसि रखूं था पंहिंजी जॻह ते हिन में असांखे वरी बि ॿिए जीन जे ट्रांसक्रिप्शन वांगुरु ॿ जेके आहिनि से पॉज़िटिव फैक्टर खपंदा हिकिड़ो हिते रखंदासीं ॿियो फैक्टर असां हिते रखियोसीं अच्छा हाणे जॾहिं असां हिनखे RNA पॉलीमरेज़ ॾींदासीं त पोइ ही जीन एक्सप्रेशन हिनजी शुरू थी वेंदी DNA अच्छा मैसेंजर RNA ठहणु शुरू थींदो DNA मां ऐं असां जीन 3 कॉपी पिया करायूं जॾहिं मैसेंजर RNA कंप्लीट थी वियो त असां हुनखे वरी राइबोसोम्स यानी जॾहिं असां साइटोप्लाज़म में ईंदो ऐं राइबोसोम सां अटैच थींदो त उहो उनजी ट्रांसलेशन थींदी ऐं हिकिड़ो ख़ासि प्रोटीन ठहंदो बैक साइड खां हीउ हिकिड़ो प्रोटीन ठही ठीकु आहे असां हिते अगरि असां दुबारा ठाहिणु था चाहियूं त वरी असां हिनखे सप्लाई कंदासीं राइबोसोम अच्छा हाणे ॿीहर जेको आहे सो प्रोटीन ठही वियो आहे ठही पियो त असां हिनखे असां हिते रखियोसीं अहिड़े तरीक़े सां असांजी जेका कलेक्शन आहे कंप्लीट थी वई इहा आहे असांजी जीन एक्सप्रेशन जेकॾहिं असां वरी मैसेंजर RNA खे हिते ॾिसूं गौर सां हिते असांखे ॿ टेबल्स मिलियल आहिनि अच्छा त डियर स्टूडेंट्स जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ ॿ टेबल्स आहिनि हिकिड़ी आहे पॉज़िटिव ट्रांसक्रिप्शन फैक्टर उनजी कंसंट्रेशन ऐं हेॾां आहे RNA पॉलीमरेज़ ऐं उनजी अफिनिटी घटि अथसि अफिनिटी या हाई अथसि अफिनिटी जो मक़सदु आहे अट्रैक्शन जेकॾहिं असां हिनखे हाई ते रखंदासीं त यानी ही यकदमि जेको आहे सो RNA पॉलीमरेज़ पंहिंजी जॻह ते जीन में लॻंदो ऐं ट्रांसक्रिप्शन शुरू थी वेंदी ऐं हेॾां पॉज़िटिव फैक्टर जी का कंसंट्रेशन आहे उहा असां हुनखे घटि करे सघूं था न या हुनखे हाई करे सघूं था हुनजे हेठां आहे वरी हुनजी अफिनिटी त असां पॉज़िटिव फैक्टर खे हुनजी अफिनिटी घटि रखी सघूं था या वधीक रखी सघूं था अफिनिटी जेतिरी वधीक हूंदी ओतिरी अट्रैक्शन ज़्यादा थींदी त असां हिनखे जॾहिं कंसंट्रेशन यानी हुनजो तइदादु कंसंट्रेशन असां जॾहिं वधाईंदासीं पॉज़िटिव ट्रांसक्रिप्शन फैक्टर जी पोइ तव्हांखे उहे हिते नज़र ईंदा ॾिसो ही काफ़ी वधी विया आहिनि अच्छा हाणे हिनजी अफिनिटी तमामु ज़्यादा आहे हिनजे करे यकदमि जेको आहे सो ट्रांसक्रिप्शन शुरू थी वेंदी जल्दी जल्दी में ऐं ही RNA पॉलीमरेज़ ईंदा ऐं ट्रांसक्रिप्शन कंदा वेंदा ऐं मैसेंजर RNA ठहंदो वेंदो जॾहिं असां हिनजी अफिनिटी घटाईंदासीं RNA पॉलीमरेज़ जी त तमामु घटि जेके आहिनि RNA पॉलीमरेज़ अची करे उहे ट्रांसक्राइब थींदा हाणे हिनजी अफिनिटी तमामु घटाईसीं असां त हाणे ही ट्रांसक्रिप्शन नथा करे सघनि बल्कि आहे ई न अफिनिटी बिल्कुलु न आहे थोरो असां हिनजी अफिनिटी वधाईंदासीं त इहे ई जेके आहिनि से RNA पॉलीमरेज़ अच्छा इहे ई कंदा ट्रांसक्रिप्शन वरी स्टार्ट थी वेंदी ठीकु आहे अच्छा हाणे ॾिसो ट्रांसक्रिप्शन स्टार्ट थी वई अच्छा अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां हिनजी कंसंट्रेशन घटाईंदासीं पॉज़िटिव फैक्टर्स जी त उहे बिल्कुलु घटि थी वेंदा जेसीं ताईं पॉज़िटिव फैक्टर न लॻंदो तेसीं ताईं ट्रांसक्रिप्शन न थींदी जीअं असां हुनखे वधाईंदासीं कंसंट्रेशन त ट्रांसक्रिप्शन स्टार्ट थी वेंदी त हीअ जेको बेसिक अमल आहे RNA पॉलीमरेज़ जी फंक्शनिंग जो जीन कीअं थी एक्सप्रेशन थी हीअ DNA आहे ऐं हीअ RNA पॉलीमरेज़ आहे ऐं RNA पॉलीमरेज़ जो कमु आहे हिकिड़ो मैसेंजर RNA खे ठाहिणु ऐं DNA में जेका बि इंफॉर्मेशन आहे उहा मैसेंजर RNA ते ट्रांसक्राइब थींदी ऐं कॉपी थींदी ऐं उहा वञी करे राइबोसोम्स ते वञी ट्रांसलेट